अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत बाखेड़ा हलन मां तव्हांजो पंहिंजो यूट्यूबर जेको बि इहो आहे साम्हूं। हा अॼु मां तव्हांखे माना हिकिड़ो स्टोरी थो ॿुधायां पंहिंजो ज़िंदगी जो स्टूडेंट वारो स्टोरी माना लाइफ आहे। पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजो नालो लीमू आहे। हाणे इहो पुछंदा त लीमू वरी कहिड़ो नालो आहे, अजीब नालो लीमू वरी कीअं थो पए। पोइ मां तव्हांखे ॿुधायां थो लीमू अहिड़े तरीक़े सां पियो आहे नालो। मां जो माना जंहिं ॾींहुं मां ॼाओ हुउमि न उन ॾींहुं बाबू घर लीमा वठी आयो, लीमू वठी आयो। पोइ हुते हिकिड़ी मायूं ॻोठियूं आयूं ॾिसण त चोॾींहं जो चंडु ॼाओ आहे त ॾिसूं असां बि कहिड़ो आयो। पोइ वरी उते इहो लीमा पिया त अमा वारी हुई सॾु करे हुई लीमू किथे आहे त हिकिड़ी धूती माई हिकिड़ी मूंखे ॾाढो कावड़ आहे हुन ते उहो वेठी पासे खां हुन वरी चयो त इहो एॾा वणंदी था छा लीमा। हुन चयो हा हो मां अमा चयो मूंखे वणनि था लीमा त वणंदा आहिनि। पोइ चई त इहो लीमू छोरे जो छोरा नालो रखी आहे बि सभु लीमू लॻो पियो खटि। मूंखे चयो छा बसि अमा चयो हल सही आहे रखूंसि था लीमू। उन खां पोइ लीमू नालो आहे अॼु ताईं मां माई खे हथु खणी पीटींदो दुआ कंदो आहे। बसि छा कयूं। पोइ वरी थोरो मां शैतान गिरी थी माना ईअं कबर बबर मारींदो हुउमि गेरा ॿेरा वॾो हरामी। कांच त मां असली न पाईंदो हुउमि, कांच त मुंहिंजो लॻंदो ई न हो। इन करे मां शेर बि ठाहियो हिकिड़ो कांच ते। तूं कांच लाहे घुमंदो कर दुनिया कंहिंजे पीउ जी नाहे ऐं हूअं बि पावण वारनि जी हिते कहिड़ी इज़त आहे। चवे लाखो नवासा वारो ज़लील इंसाननि खे मथे ते चाढ़ण हूअं बि दुनिया जी फितरत आहे। तव्हां ॿुधो हूंदो वॾो फेमस वियो। हा पोइ वरी बाबे चयो बाबा हाणे शैतानगिरी छॾ तूं हल स्कूल पढ़ंदे। मां चयो स्कूल हिकिड़े शर्त हलंदो भई मां कांच न पाईंदुमि। चई ख़ैरु आहे कांच वरी कहिड़ो तूं वरी हिते मुड़ुसु माण्हू हल पायल कांच न पा हल। खमीस पातल मूंखे हे फोटू त मां ॾिसो रोंदो वञा पियो इहो। मां चयो त स्कूल पुगुमि त मास्तर मूंखे ॾिसी सम्झी वियो। चई छोरो पढ़ंदो ई न, छोरे जा लक्षण सही न आहिनि, जेको कांच नथो पाए त पढ़ंदो धूड़। ख़ैरु मास्तर चयो छॾ हल भला पहिरियों ॾींहुं आहे त छॾियूंसि था हल बाबा वेठु मन हीअं वेठुसि न माना वञा पियो। अब ॾिसो त साम्हूं हिकिड़ो माना सभु वेठा आहिनि पर हिकिड़ो बेंच ख़ाली पियो आहे। मां चई छा आहे बेंच ते केरु नथो वेहे सॼो ईअं माना हिकु ॿिए जे मथां दसिया पिया आहिनि पर उन बेंच ते केरु ई नथो वेहे। मां चयो बाबा हीउ वॾो पंहिंजो होल्ड आहे। मास्तर खे मां चयो माना कांच न पाईंदो आहे वॾो मुंहिंजो दाॿो थिए। हो मां चयो बाबा उते वञी वेठुमि त यकीन कंदो बेंच टुटल विचां खां सीर हुअसि हीअं माना मथे निकितो पियो अलाए कहिड़े हिसाब सां। मां चई चढ़ी करे दाॿे तां वेठो मां त मां चयो सामान वियो फासी भाषा। यकीन कंदो मां दुनिया जो दर्दनाक अज़ाब। मां त अहिड़ो अज़ाब त कॾहिं मिलंदी ई न रड़ न कयमि छो त मां घेर थी वियुमि। मां चयो नाज़ुक हालात आहे, नाज़ुक हालात में ॻाल्हि न आहे करणु छो त असांजो घेर थियो एॾो वॾो मिसाल आहे हिकिड़ो मां तव्हांखे ॾींदुमि त मुंहिंजो ॾाॾो हिकिड़ो ॾींहुं खटंदे वेठो वांदो त ॾाॾी ॾिसी चए मार पोइ रगो मानी में अखि थी वञी को काठियूं वाठियूं कर मर माना काठियूं ॿाठियूं करे मर। यकीन कयो मां ॾाढो सॼो ॾींहुं काठियूं कंदो घर ई न ईंदो। हा घर गैरत जो ॻाल्हि एॾो वॾो माना घर न आयो आख़िर में उते ई मरी वियो। पोइ उते हुनजो कुआड़ जो ख़बर अलॻि आहे ऐं माना हुनजो ख़बर अलॻि आहे। अॼु ताईं जेको बि काठियुनि ते वेंदो आहे उनखां माना पहिरीं उते वञी दुआ बुआ घुरी पोइ काठियूं कंदो आहे। माना गैरत जो ॻाल्हि आहे। मां न ॻाल्हि कई सभु माना ई चुरनि पिया। मां कंहिं भाषा कहिड़ी आङुर हणे त मां झुरां एॾो हालत मां सां पर रड़ न कयो थी चुप करे बर्दाश्त कयमि। मोकल थियो स्कूल जो जे मोकल थियो त मास्तर चयो हल बार निभागा उथ हाणे वञी घर। मां चयो घर न वेंदो मूंखे स्कूल वणी वियो आहे पुटु। चई बाबा स्कूल कहिड़ो वणियो थी कारो मुंहुं थी अॼु आयो आहे तूं वञ घर बुख लॻो हूंदी टाइम ते वञ घर। मां चयो न वेंदो न हिते वेठो हुउमि। मास्तर मूं मां तंग अची थियो वियो बाबा खे वठी अची वञ बाबा तुंहिंजो छोरो त उथे ई नथो स्कूल मां बेंच तां त चुरे ई नथो। मां वरी उते पेशाब बि मूंखे लॻो मां उहो बि कयो उहो ॻाल्हि हिकिड़ो राज़ जो आहे। बहरहाल हुते आयो बाबू मूंखे चयो पुटु छा आहे छा मसइलो आहे। मास्तर रड़ा थो करे। मां चयो बाबा मास्तर खे ॿाहिरि कर त पोइ ॿुधाईंदोमांइ मसइलो सफ़ा गंभीर आहे। अहिड़ो हालत लॻो पियो आहे जो मां पंहिंजो ज़ाती घरू मसइलो आहे। पोइ मास्तर खे चई बाबा तूं निकिर ॿाहिरि। मास्तर जे ॿाहिरि निकितो बाबे खे मूंखे चई छा आहे। मां यकीन करे ॿुधाइण खां अॻु में माना तक़रीबन कलाक खनि रुनुमि सॼे ॾींहं जो रोअण बाबा काॾे वञे फाटो आहे पियो। बाबे जे साम्हूं रुनुमि रोई बाबे मूंखे चयो भला ठीकु आहे रोई वठि त पोइ ॿुधा। वरी मां चयो ॿ मिंट वरी रोअंदुमि वरी रुनुमि पुछी छा आहे। मां चयो हे सीन थी मां सां अड़े छी ख़ुदा जी मार पई पोइ ॿुधाई छो न तूं। मां चयो गैरत दाबू ख़बर न पए भले अॻिले जो भले साह पियो वञे पर दाबू हुजे। चई ठीकु आहे। पोइ वरी तेल बेल खणी आयो थोरो तेल बेंच के आयो त माना वॾो महिनत थियो। मां सुकी वियो हुउमि सफ़ा मूंखे लॻे थो मुंहिंजो उते ठोरो बि वही वियो अहिड़ो हालत थियो। ख़ैरु ॿ टे ॾींहं त मां सुॼो पियो हुउमि हलंदो न हुअसि खटते पियो। पोइ वरी हिकिड़े ॾींहुं वियुमि स्कूल सबक़ु हलंदो सबक़ु पढ़ंदा हुआसीं ॾाढो मज़ो हूंदो। पोइ हिकिड़े ॾींहुं मूंखे ख़बर न हुई त इन में तोते जो बि को सबक़ु आहे। तोते ते मुंहिंजो दिलि थियो तोते ते मुंहिंजो दिलि आहे। मां चयो यार इहो मास्तर चयो बाबा हल पढ़। मां चयो पढ़ा।
हुन जेॾीमहिल ॻाल्हि कयो तोते जे पर न पट, मां चयो इहो तोते जो पर पट न मानंदो मई, हा तोते जो ॻाल्हि आयो, मां चयो बाबा तोते जो ॻाल्हि ई न आहे करणो, तोते सां पंहिंजो अहिड़ो इश्क आहे, यकीन कयो माना तोते जे करे मां सॼो ॾींहुं लोटूआ जे घर वेठो हूंदो हुउसि। पोइ लोटू वारी माउ जेकी हूंदी हुई थोरी ॾींगी हूंदी, मूंखे चवंदी तूं निभागा सॼो ॾींहुं असांजे घर वेठो आहे हिते पाणी थो विञाई, अॻे वरी पाणी जो सूर हूंदो माना दिला भरंदी हुई न, पोइ वरी मां जो वरी हिकिड़ो किनो आदत हूंदो दिले खे वधंदो हुउमि त सॼो आदंदो भॼूं खाईंदो हुउमि ॾाढियूं माना कुटींदा हुआ मूंखे बाक़ाइदे दिलि सां। ख़ैर मूंखे तोते जो इश्क हो, सो उस्ताद ॻाल्हि पियो करे बाबा तोते जा पर न पट, मां चयो तोते जा पर पटंदे मां ग़लति थींदी, बाबे वारो कुहाड़ो खणी ईंदुमि, पोइ पंहिंजो ज़ाती थी वेंदो मसइलो। जी बाबा तोते में तुंहिंजो छा वञे सबक़ु अथई, मां चयो सबक़ु पाण अहिड़ो सबक़ु ई न खपे जेको पंहिंजो ख़फ़्त सां माना इहो मश्करी थो करे। जी बाबा सबक़ु आहे, मां चयो न पढ़ंदुमि कुट भली, पोइ वरी बाबे खे दां ॾिनो अथसि, ॻाल्हि थियो इहो, मां चयो तोते सां पंहिंजो इश्क आहे, तोते जो ॻाल्हि न कर, ॿियो को मसइलो हुजे पोइ हुकुम कर। चए बाबा तोते जो सबक़ु अथई, मां चयो सबक़ु न खपे, अहिड़ो सबक़ु ई न आहे पढ़णु, तोते वारी ॻाल्हि त मश्करी आई न। पोइ चई ठीकु आहे भला ॿ टे चकर मूंखे चई पढ़ पढ़, मां चयो न पढ़ंदुमि, पन्नू फाड़े आयुसि घरां, तोते वारो किताब मां पन्नू ई फाड़े छॾियुमि, मां चयो इहो पढ़णो ई न आहे पाण खे, इहो ख़फ़्त सां पाण इहो घारी न कंदा आहियूं। ख़ैर आहे वरी बाबा अॻिते हलिया त वरी पाण खे बुख बि लॻंदो आहे ॾाढो, वरी आयो साबू वारो सबक़ु, आख़िरी साबू वारो सबक़ु हले पियो त मां वरी उनजो पन्नू खोलंदो आहे, मानी ॾिसंदो आहे, वात पाणी थींदो आहे, हींअर बि यकीन कयो दिलि थो अचे त घर जा टपड़ भञा वञी, मतिलबु मानी ॻोल्हियां। ख़ैर पोइ बाबा मां साबू जो ॾिसंदो हुउसि त मूंखे बुख लॻंदो, पोइ मास्तर हिकिड़ो चकर आयो मूंखे चई पुटु आख़िरी सबक़ु ॿुधायो, मां चयो कहिड़ो सबक़ु आख़िरी, इहो साबू वारो, मां चयो साबू खे गोली हण, बाबा साबू खे गोली छो थो हणी, सबक़ु थो चवां, मां चयो साबू त पंहिंजो पंधु ई न आहे, माना बहाना पियो कयां, मूंखे चई छा मसइलो आहे ॻाल्हि कर, मां चयो मूंखे लॻंदो बुख, साबू खे ॾिसां थो मूंखे बुख थो लॻे, चई साबू में बुख कहिड़ो आहे, मां चयो मानी पियो आहे दॿकी पियो आहे, इन हिसाब सां वरी न्याणी हिकिड़ो सॾ बि करे थो अचे अचे अच, मां न पढ़ियो, साल यकीन कर पूरो साल मास्तर मूंखे कुटियो, मां न पढ़ियो, मां चयो न पढ़ंदुमि, बुख वारो ॻाल्हि आहे पाण न पढ़ंदा तूं हल। ख़ैर मां त न पढ़ियो, मां साबू बि अञा ताईं बीठो आहे, 11 साल थिया त उते ई अथई। वरी आयो दौर मथे, थोरो तरक़ी जो दौर आयो, वरी मूंखे बाबे मोकिलियो, चई तूं वञ पुट इहो पेंटा शेटा जेके पाईंदा आहिनि इहे गवर्नमेंट वारा, कहिड़ा छोकिरा स्कूल आहिनि वॾा नाला ॿुधा, हाई स्कूल वारा, हाई स्कूल में वञ उते वरी पेंट पाईंदा आहिनि, मां हिकिड़ो ॾींहुं वियमि पाणारा इहे कपिड़ा पाए ड्रिगा हेॾा ई वेकरा हुजनि, माना टे छोरा पासनि में हाणे एॾा ड्रिगा भाषा कपिड़ा हूंदा। ख़ैर मां त उते वियमि त ॾिसुमि सभिनी खे पेंटूं पातल ॼाण कार्टून पिया हलनि, मां चई वार खिलंदो मुंहं ते, मां चई यार भाषा माण्हू कहिड़ा था पायो कपिड़ा, यकीन कर मूंखे ॾाढो खिल ईंदो। पोइ मूंखे मास्तर चयो बाबा पुटु सुभाणे खां तूं इहो पेंट पाए आ, मां चयो ठीकु आहे, मां वरी चयो हल बाबा पेन खणी ईंदो, इन जे नाले तूं चए, मूंखे ख़बर न त माना इहो हिते रूल आहे, इहो पाइबो आहे। ख़ैर ॿिए ॾींहुं मां वियुमि, मास्तर चयो पाई छा आहे मश्करी, तूं रोज़ रोज़ कपिड़ा पाए थो अची, असांखे त चूतियो सम्झो आहे, मां चयो मां त अहिड़ो ॻाल्हि ई न कयो, चई पोइ तूं पेंट पाए आ, हाणे मां पैसो त हो ई न, हिकिड़ो मिंट मां थोरो परे थो कयांसि, हा मां पैसो त हो ई न, पोइ मां हाणे कीअं कयांसि, पोइ वरी अम्मा चयो बाबा पैसो न आहे, तूं हीअं करे हिकिड़े ॾींहुं छोरे खे कंहिंखे वठी आ त मां हुनजो माप कयां, ॾिसां कहिड़ो पेंट था ठाहिनि, पोइ ठाहींदमि। आउं वियुसि स्कूल, हुते हिकिड़े छोरे खे मिंथ कयो, मुंहिंजो बाबा हल अम्मा ॾिसंदो इहो तुंहिंजो पेंट ॾिसंदो, अहिड़ो असांखे ठाहिणो आहे। छोरो चई न वारे तोसां गॾु मां न हलंदुमि, अलाए कीअं, मूंखे चयो कावड़ी जो सिरोटो खणी वायो मां, हिकिड़ो आयोमांसि किरी पियो, थोरो गिलियो मांसि, मां चयो हल घर हली, छोरो रत में ॻाढ़ो वञे, घर वठी आयोमांसि, धाबो आवन खणी आयोसीं। अम्मा यकीन कर एॾो माना ॾिसेसि पियो चिटाई, छोरो रत में ॻड़े थो, नथो ॾिसेसि, माप पियो ॾिसेसि कहिड़ो पेंट आहे। पोइ वरी 2-3 ॾींहं थिया, बाबू हिकिड़ो बकर खपायो, वरी उन मां कपिड़ा वड़ा वठी आयो, यकीन कंदा अम्मा इहो पेंट ठाहियो मां VIP। हिकिड़ो ग़लती कयो अथई अम्मा, हाणे ग़लती कहिड़ो कयो त जो खीसो पासे खां हुन वरी गोॾे में विझी छॾियो, उहो हिते गोॾे में रखंदो आहे खीसो, बाबा मूंखे वरी अगड़ बगड़ वधी नहीं, छो त पटो त असां वटि हुयो ई न, पटो वारो सिस्टम अम्मा ठाही कोन। यकीन कयो उहो पेंट मां जॾहिं स्कूल में पायो आहे त सॼो स्कूल निहारे थो, माना मास्तर हेड मास्तर मूंखे चयो पुटी ॾा हेॾे केरु आहे, मां चयो मां लीमू आहे, चए लीमू कहिड़ो आहे, मां चयो बाबा लीमू त लीमू आहे, कहिड़ो लीमू वरी छा मतिलबु लीमू आहे, केरु आहे, मां चयो काठ वारो, चई काठ वारो छो, मुंहिंजो असांजा वॾा काठियूं कंदा सॼो ॾींहुं काठियूं कंदा, इन जे करे। चई कपिड़ा केरु सिबिया आहिनि, मां चयो मुंहिंजा जीजा सिबिया आहिनि, केरु आहे जीजा, मां चयो मुंहिंजो अम्मा आहे। चई पोइ इहो कहिड़ो ड्रेस आहे जेको, इहो स्कूल जो त आहे ई न, मां चयो केरु थो चए, इहो असांजे स्कूल जो आहे, इहो माना अम्मा ठाहियो आहे, मां इहो कॾहिं बि न लाहींदुमि। पोइ यार मूंखे चई वॾो कारीगर अथव, मां इहो 2-3 हेॾो असांजे छोरनि खे सुबराए ॾे, पोइ अलाए भोग कई, अलाए सची चई, मूंखे त दिलि में न लॻो ॻाल्हि, पोइ त वरी हल पा हिसाब किताब सां।
वरी पेपरनि जो वारो आयो। हाणे पेपरनि जो वारो आयो आहे त पोइ इहो वीडियो पाण हिते कंदा त ख़तमु। पोइ पेपर वारो ॻाल्हि जे अगरि ॿुधणो अथव त पोइ मां इहो वीडियो कमेंट लिखियो हेठि त बाबा ॿियो अहिड़ो वीडियो सेंड कर, मां वरी पार्ट 2 ठाहे ईंदुसि, न त पोइ इहो ॻाल्हि हिते गुम थे। ठीकु आहे न? अल्लाह हाफ़िज़। जर्सी करे सुधरंदे यार, सुधरी वञ। मावरी कहिड़ो सुधरण वारो आहियां बेंचो। ना वई छोरा चर्च खणी अचो। न त मूंखे चर्च, न त मूंखे चर्च। ॿुध भेड़िया छोरा सभिनी खे तवाणे। हल रोटी शुरू थी।